شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من همزه ونفخه ونفسه أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفسه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد وأنذر عشيرتك الأقربين मुख्तसर हमदई सना दुरूद व सलाम का पोए वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामिन किराम नौजवानों बुजुर्गों मोहतरमा मायरो भेनरो एक ब जुमे का पहिरियां पंहिंजे जुमे जो उन्वान ऐं मौज़ू हुयो अमर बिल मारूफ व नहय अनिल मुनकर यानी नेकिन जे कमन जो हुकुम दियण ऐं बुरायन बुछड़ायन खां रोकण आसान अल्फाजन में दावत व तबलीग जो कम करण अल्लाह रब्बुल आलमीन जे कुरान ऐं मिचड़े मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फरमान मजा दावत व तबलीग जे बारे में कुछ नसीहतों कुछ गुजारिशों कुछ समझाणियों पेश कयूं हुयूं तो दावत तबलीग
अल्लाह जी तरफां एक अहम ऐं ज़रूरी कम है। इन्हें दावत तबलीग के बुनियाद ते जेके भी मुसलमान होंदा हन ओहे पंहिंजे मुआशरे, पंहिंजे इलाइके, पंहिंजी कौम के अंदर अमन और सलामती, इज्जत और कामयाबी से जिंदगी गुजारन था। पर जेकॾहिं यह दावत तबलीग न होंदी है तो पोइ हर आए ॾींहुं को न को जहालत जो कम ज़ाहिर थींदो आहे, का न का रस्म, का न का बिदअत ज़ाहिर थींदी आहे। ऐं पोइ वक्तन फ़वक्तन माण्हू दीन जी ख़बर न हुजण जे करे, दावत तबलीग न थियण जे करे पोइ माण्हू उन जहालत, उन बिदअत, उन रस्मनि जे पोयां लगण शुरू थी वेंदा आहिनि हलिया। पोइ नतीजतन मुआशरे की तबाही थींदी आहे। ते दावत तबलीग एक अजीम कम है। कुरान पाक जो कुछ आयतों पेश कयूं हुयूं न, अल्लाह से फरमायो तव्हां बेहतरीन ऐं भला सोहना इन जे करे आयो जो तव्हीं दावत तबलीग जो भी कम कयो था। असां पंहिंजे पर में हर एक मानू, मर्द तोड़े औरत, आऊं भलो आया, आऊं भली आया, पर हकीकत में भलो ऐं हकीकत में भली औरत उहा ही थींदी जंहिंखे रब ऐं रब जो रसूल भलो चवे। पंहिंजे पर में केर भी कंहिंखे केतिरो भलो चवे न, उहो भलो न थींदो। अल्लाह से फरमायो तव्हां बेहतरीन कौम उम्मत इन जे करे आयो जो तव्हां जिथे पाण अमल कयो था उते नेकिन जी कमन जी तबलीग करियो था, गुनाहन खां रोकियो था। वरी अल्लाह से ॿी जगह ते फरमायो त जेके माण्हू इहो कम कनि था उलाइका हुमुल मुफ़्लिहून, उहे माण्हू कामयाब, उहे माण्हू हर मामले में कामयाब हूंदा। वरी ॿिए जगह ते फरमायो उलाइका मिनस सालिहीन, सब को चए तो आऊं नेक आहियां, फलाणो बद आहे, आऊं नेक आहियां, फलाणो गुनहगार आहे। पर अल्लाह जो कुरान चए तो ना, नेक उहे चइबा जिन्हनि खे आऊं रब नेक चवां। फरमायो उलाइका मिनस सालिहीन, जेके दावत तबलीग जो कम कन था, अल्लाह से फरमाए तो उहे नेक मानन मजा आहिन। उलाइका सयरहमुहुमुल्लाह, जिते पान नेकी जा अमल करण सां गडो गड दावत तबलीग जो कम कन था, हकीकत में हुए अल्लाह जी रहमत जा मुस्तहिक आहिन। उते अल्लाह जी रहमत वसंदी आहे, उते अल्लाह जो फज़ल, अल्लाह जी बरकत वसंदी आहे। रब्बुल आलमीन फरमायो वबशिरिल मोमिनीन, जिते नमाज, रोज़ो, ज़कात, हज, उम्रो अदा करण सां गडो गड दावत तबलीग जो कम कन था, मुझा पैगंबर उन्हनि खे तू कामयाबी जी, उन्हनि खे तू जन्नत जी बशारत दे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन फरमायो त क़यामत वारे ॾींहुं शहीदन जो सरदार मुझो चाचो हज़रत हमज़ा हूंदो, उनजो को मुकाबलो कोन्हे। कई अमलन में ॿिया शहीद थी ईंदा, पर उन सैयदन जी शहीदन जी सफ़ में जेकॾहिं को बराबरी वारो माण्हू हूंदो तो जेको दावत तबलीग जो कम कंदे शहीद थी वञे, मारियो वञे, ओहो हज़रत अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला नो जेको शहीदन जो सरदार हूंदो उन सां गॾु बीहंदो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन भी हदीस मुबारक आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मोहब्बत न कई वेंदी आहे, मोहब्बत न कबी आहे, मोहब्बत न कई वेंदी आहे, मोहब्बत न कबी आहे, सिवाय उन माण्हू जे जेको पाण मोहब्बत कंदो आहे ऐं पंहिंजी मोहब्बत कराईंदो आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो उहो ही माण्हू आहे जेको दावत तबलीग जो कम थो करे। यानी रब ऐं रसूल जी नज़र में भी महबूब ऐं प्यारो माण्हू उहो आहे
जेको पंहिंजी ज़ात जे लाइ नेक अमल करण सां गॾोगॾु ॿियनि खे चवे त ही नेकी जो कमु आहे, अचो हिन नेकी जी तरफ़। ॿियनि खे बुराई, गुनाहगार, गंद, फाशी, अयाशी कंदे ॾिसे त उन्हनि खे रोके त ही गुनाहनि जा कम आहिनि, ही छॾियो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनी नाफ़रमानी जा कम आहिनि। इहे माण्हू रब ऐं रसूल जा महबूब ऐं प्यारा बाना आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन इन दावत तबलीग जो ज़िम्मो पंहिंजे प्यारे हबीब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लॻायो। फरमाई वांज़िर अशीरतकल अक़रबीन। मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण नेकियुनि जो अमल कंदड़ा, नमाज पढ़ंदड़ा, रोज़ा भी रखंदड़ा, ज़कात भी ॾींदड़ा, मुहम्मद करीम पाण जिहाद में भी शरीक थींदड़ा। पर मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन सां गॾोगॾु जेके तुंहिंजा वेझड़ा क़रीबी रिश्तेदार आहिनि उन्हनि खे ड्रिजार, उन्हनि खे दावत तबलीग कर। वअमुर अहलका बिस्सलाति वस्तबिर अलैहा ला नसअलुका रिज़्का। ओ मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण नमाज पढ़ी तो उन ते बि पाबंदी इख्तियार कर, हमेशा नमाज पढ़ जाए। वअमुर अहलका, ऐं तो पंहिंजे घर वारनि खे बि नमाज जी तबलीग कर, नमाज जी तलकीन कर, नमाज जी ताकीद कर, उहे भी नमाज पढ़नि। तो दावत तबलीग रब पाण भी सॾु कयो आहे, उन बि पुकार कई आहे, उन बि दावत तबलीग कई आहे, अल्लाह जे पैगंबरनि बि कई आहे। ऐं हर माण्हू ते दावत तबलीग जो अल्लाह जी तरफ़ां ज़िम्मो आहे जो दावत तबलीग करण सां जेके पोयनि आयात में पाण बशारतूं ॿुधाया आहियूं उहे सभु नसीब थींदियूं आहिनि। दावत तबलीग मुआशिरे जी बका आहे। दावत तबलीग में अमुन, भाईचारो, मोहब्बत पैदा थींदी आहे। असांजे मुआशिरे जूं कई शिकायतूं ईंदियूं आहिनि, कई शिकायतूं। ख़ुशी में, ॻाइण वॼाइण में, फितननि में, जहालत वारे कमनि में सभु को शरीक थींदो आहे, सभु को साथ ॾींदो आहे। पर मज़ो तॾहिं थींदो आहे जॾहिं को माण्हू कमज़ोर थी पवे, जॾहिं को माण्हू किरी पवे, जॾहिं को माण्हू बेसहारो थी वञे, जॾहिं को माण्हू मोहताज ऐं अबाज थी वञे। हलियो उनखे मुआशिरे वारनि जी ज़रूरत हुजे न, पोइ ईअं असांजो मुआशिरो अंधो थी वेंदो ॼण अखियूं आहिनि ई कोन, ॼण उन माण्हू खे कॾहिं कंहिं ॾिठो ई कोन्हे। ईअं ॿोड़ा थी वेंदा ॼण त उनजो कॾहिं का ॻाल्हि, कॾहिं को तस्करो, कॾहिं को नालो ॿुधो ई कोन्हे। असांजे मुआशिरे में जॾहिं को बीमार थींदो आहे, जॾहिं कंहिंजो को हादसो थींदो आहे, जॾहिं को ग़रीब मिसकीन थी वेंदो आहे, हलियो न पोइ जॾहिं हेल्प जे लाइ, सहारे जे लाइ, मदद जे लाइ न उमेद रखी वेंदी आहे, सॾु कयो वेंदो आहे, पोइ सभु अंधा, ॿोड़ा, गुंगा, लंगड़ा थी वेंदा हलिया। पर उहो साॻियो माण्हू महफ़िल कराए न पोइ सभु भॼंदा, न्याज़ कराए पोइ सभु भॼंदा, शादी में बेहयन वारा कमु कराए पोइ सभु भॼंदा। पोइ नालो आहे न, सभु कुझु आहे। त ही कहिड़ी असांजी मुसलमानियत आहे? इहा दावत तबलीग आहे। इन दावत तबलीग जो न हुजण जो नतीजो इहो ई आहे असांजे मुआशिरे में, जो पोइ कई वीचारा अफ़ोनूं कंदा आहिनि, मैसेज कंदा आहिनि, न्यापा मोकिलींदा आहिनि, साईं पार त अथव, अल्लाह साईं उन्हनि ते रहम करे, रब साईं इहो ॾींहुं कंहिं ते बि न आणे। अड़े फिलाणो, हासी फिलाणो, ही फिलाणे जा भाइर एॾा पैसे वारा, साईं विया परे थी, भेणियूं विया परे थिया, सभु रिश्तेदार जेके पोया सभु परे थी विया हलिया। अकेलो पियो आहे, केरु खणण जे लाइ तयारु कोन्हे, केरु पटी कराइण जे लाइ तयारु कोन्हे। इहा असांजी मुसलमानियत आहे। कहिड़ो असांजो कुर्ब आहे, कहिड़ी असांजी भाइपी आहे, कहिड़ी असांजी रिश्तेदारी आहे। इहो छो थो थिए? हिन जो नतीजो इहो आहे जो अव्वल त असांजी पंहिंजी ज़िंदगी में क़ुरान कोन्हे, हदीस रसूल कान्हे, उन खां पोइ असांजे घरनि में कोन्हे, उन खां पोइ असांजे मुआशिरे में आई ई कोन्हे। जो असां गुनाह जे कम महल, फितने जे कम महल, जहालत ऐं रस्मूं करण महिल हिक ॿिए खे असीं रोक टोक न कंदा आहियूं न, पोइ उन जा नतीजा इहे निकिरंदा। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर फरमायो, माण्हू जो फितनो आहे माण्हू जे लाइ, घर में, घरवारी में, औलाद में, माल में,
पोइ फितनो कीअं ख़तम थींदो जॾहिं दावत तबलीग जो कमु कंदो त फितना ख़तम थी वेंदा हलिया। अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ुरान में सूरत आराफ आयत नंबर 165 ऐं 66 में बनी इसराइल जे 3 क़ौमनि जो तज़किरो थियल आहे। घणनि क़ौमनि जो? 3 क़ौमनि जो। وَإِذْ قَالَتْ أُمَّةٌ مِّنْهُمْ لِمَ تَعِظُونَ قَوْمًا اللَّهُ مُهْلِكُهُمْ أَوْ مُعَذِّبُهُمْ عَذَابًا شَدِيدًا قَالُوا مَعْذِرَةً إِلَىٰ رَبِّكُمْ وَلَعَلَّهُمْ يَتَّقُونَ فَلَمَّا نَسُوا مَا ذُكِّرُوا بِهِ रब्बुल आलमीन जो क़ुरान फरमाए थो हिकिड़ी क़ौम हुई बनी इसराइल वारनि मज़ा उहा ॿी क़ौम खे रोकींदी हुई त तव्हीं गुनाह जो कमु न कंदा करियो। ऐं टीं वरी जेका क़ौम हुई उहा चवंदी हुई त ॾियो त ख़बर अव्हां इन्हनि खे छो रोकींदा आहियो। जीअं असांजे मुआशिरे में असांजी मर्ज़ी आहे, असांजी मर्ज़ी आहे, असांखे जीअं खपे तीअं कयूं। हिननि खे कहिड़ी तकलीफ़ आहे जो हीअ अहिड़ियूं ॻाल्हियूं करे असांखे रोकींदा आहिनि, हीअ अहिड़ियूं ॻाल्हियूं करे माण्हुनि खे रोकींदा आहिनि। त बनी इसराइल में बि 3 गिरोह थिया। अल्लाह से मना कयो त छंछर वारे ॾींहुं मच्छी जो शिकार न कजो, छंछर वारे ॾींहुं मच्छी जो शिकार न कजो। हिकिड़े गिरोह चयो त बाबा असां मच्छी जो शिकार कोन कंदासीं, पर असां कंहिंखे झलींदासीं बि कोन। जेको केरु करे थो त भले वञी करे, केरु करे थो त भले वञी करे। ॿिए गिरोह चयो त असां पाण बि मच्छी जो शिकार कोन कंदासीं, पर ॿिए खे करण बि कोन ॾींदासीं, ॿिए खे रोकींदासीं। त पोइ जेके उहो टोलो हो न जंहिं चयो त असीं कंदासीं बि कोन रोकींदासीं बि कोन, जीअं अॼु असांजे मुस्लमान चवंदा आहिनि बाबा जेको जेको कुझु केरु करे थो उनखे तव्हीं छो था रोकियो, उनजी मर्ज़ी आहे, तव्हां माठि करे पंहिंजा अमल कयो, पंहिंजी क़बर छॾाईंदव, ईअं चयो वञे थो न। त हुन हिकिड़े टोले जंहिं पाण शिकार बि न कयो ऐं तबलीग करण खां बि रुकिजी हलियो, उन तबलीग करण वारे खे तानो ॾिनो लिम तईदून क़ौमन इल्लाह, ॾियो त ख़बर हुई छो था इन्हनि खे वाज़ो नसीहत करियो, छो था इन्हनि खे शिकार खां मना कयो। जेकॾहिं रब मना कयो आहे पोइ बि नथा मुड़नि त पाणे हलाक थींदा या रब्बुल आलमीन इन्हनि खे अज़ाब ॾींदो। पोइ जेके दावत तबलीग करण वारा न हुआ उन्हनि छा जवाब ॾिनो? क़ालू माज़िरतन इला रब्बिकुम, असां इन जे करे इन्हनि खे रोकियूं था त रब वटि सुभाणे क़यामत वारे ॾींहुं असांजो उज़ुर पेश थी वञे। जो त अल्लाह तो असांखे मना कयो हुयो, असां रुकिजी बि वियासीं गुनाहनि जे कम खां, मच्छी जे शिकार खां, पर जेके कंदा हुया असां उन्हनि खे बि मना कयोसीं, असां दावत तबलीग जो कम बि कयो हो। रब्बुल आलमीन फरमाए थो पोइ जेके ख़ामोश थी वेठा उन्हनि पाण बि गुनाह कोन कयो पर तबलीग बि कान कयूं, ॿिया उहे जिन्हनि गुनाह जो कमु करे मच्छी मारी, इहे 2 गिरोह रब जे अज़ाब में अची विया हलिया। रब्बुल आलमीन ॿिन्ही खे तबाह करे छॾियो, कामयाब थी वियो जो उहो टोलो जंहिं पाण बि शिकार न कयो ऐं मना बि कंदा हुया। ही दावत तबलीग करण जा नतीजा हूंदा। अल्लाह जो क़ुरान आहे इन्नहु लक़ौलुन फ़स्ल वमा हुवा बिलहज़ल इन्नहुम यकीदून कैदन व अकीदु कैदा। दुनिया वारो हादा बलाग, रब जो ही क़ुरान वॾो अज़ीम पैगाम आहे, हक़ीक़तन ते मबनी पैगाम आहे। फरमाए इन्नहु लक़ौलुन फ़स्ल, क़ुरान में जेका हिक ॻाल्हि हिक हर्फ ते मबनी जेको वाक़ियो किस्सो कहाणी लिखियल आहे या हुकुम चला या मन थियला, सभु जो सभु हक़ीक़तूं अथव। वमा हुआ बिलहज़ल, इहे के मज़ाक वारियूं ॻाल्हियूं न आहिनि, सभु हक़ीक़तूं आहिनि। तो 2 गिरोह तबाह थी विया हलिया। हिकिड़े गिरोह तबलीग करण जे करे अल्लाह जे तरफ़ां छुटकारो ऐं निजात हासिल कई। अल्लाह रब्बुल आलमीन पैगंबर मोकिलिया, सूरतुल यासीन, पैगंबर माण्हुनि खे मना कनि पिया गुनाहनि जा कम न कयो, नेकियुनि जे कम ॾांहुं अचो। अॻियां जेका क़ौम हुई उन्हनि पैगंबरनि सां बदसलूकी कई, चवण लॻा इन अंतुम इल्ला बशरुम मिथलुना वमा अंज़ल रहमान, अवां त असां जहिड़ा इंसान आहियो,
अवां चौतासी रसूल ऐं नबी आहियूं अल्लाह जे तरफ़ां वही आई आहे ही गुनाह जा कम इन न कयो ही नेकियुनि जा कम इन कंदा करियो पर असां तव्हांजी कोन मञीदासीं तव्हांजी कोन ॿुधंदासीं रब जो क़ुरान चए थो तव्हांजो भर भरो हिकिड़ो माण्हू डोड़ंदो आयो चवंदो आयो या क़ौम इत्तबिउल मुरसलीना ओ मुंहिंजी क़ौम वारो ही जेके अल्लाह जा रसूल थी करे आया अथव इहे सच चवनि पिया इन्हनि जी ताबेदारी कयो इन्हनि जी ॻाल्हि मञी करे उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो ही अव्हां खां को अजर का मज़दूरी को पैसो तव्हां खां कोन था घुरनि वमा लिय ला अअबुदु लज़ी फतरनी व इलैहि तुरजाऊन उन अल्लाह ॾांहुं सॾकनि था जे रब्बुल आलमीन मूंखे पैदा कयो आहे उन अल्लाह खे छॾे करे जेकॾहिं आऊं गैरनि जा दर वसायां पोइ वॾेरा हुजनि पीर हुजनि फ़क़ीर हुजनि उन्हनि जा दर वसायां त रब्बुल आलमीन जो अज़ाब मूं ते ईंदो मूंखे कोन छॾाए सघंदो उन क़ौम वारनि ज़ालिमनि छा कयो हो उन अल्लाह जे नेक माने खे क़त्ल करे छॾियऊं शहीद करे छॾियऊं सिर्फ़ दावत तबलीग करण जे करे रसूलनि जी ताईद करण जे करे अल्लाह से उनखे माफ़ करे छॾियो उनखे जन्नत ॾेई छॾियो हो जन्नत में कामयाब थी वियो फरमाया या हसरतन अलल इबाद मा यातीहिम मिन रसूलिन इल्ला कानू बिही यस्ताज़िऊन अल्लाह जो कुरान चए थो हाय काश हाय अफ़सोस आहे मुंहिंजे बाननि ते इन्हनि खे छा थी वियो आहे जो सम्झनि नथा गौरो फ़िक्र नथा कनि जेकॾहिं को बि मूं रब जे तरफ़ां उन्हनि वटि रसूल आयो को पैगाम खणी आयो का ॻाल्हि खणी आयो का दावत तबलीग खणी आयो उनखे उन्हनि मज़ाक सम्झो मश्करी सम्झो उन ते को गौर फ़िक्र न कयो पोइ छा थी वियो अल्लाह जो क़ुरान चए थो तबाह ऐं बर्बाद थी विया हलिया तबाह ऐं बर्बाद थी विया हलिया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु असीं दुआ घुरऊं था हर जुमे ते दुआ घुरंदा आहियूं हर नमाज़ी जेके ईंदा आहिनि पंहिंजी पंहिंजी दुआ घुरंदा आहिनि दुआऊं क़बूल थियनि पयूं आहे को मुतमइन छो कोन्हे जिथे ॿिया गुनाहनि जा कम मौजूदु आहिनि उते दावत तबलीग जो कम भी असांजे अंदर मौजूद ना है इहो भी गुनाह हदीस शरीफ किताब सुनन अबी दाऊद के अंदर किताबुल मलाहिम बाबुल अल अम्र वन नहय के अंदर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा मिन रजुलिन यकूनु फी कौमिन फीहिम बिल मआसी जेकना को भी मानू के कौम में के गोठ में के इलाके में रहे तो उन इलाके में गुनाह जा कम थियनि था उन्हनि खे मना नथो करे हालांकि मना करण ते कादिरा ताक़त भी रखे तो कुवत भी रखे तो पर जेकॾहिं पोइ बि दावत तबलीग नथो करे गुनाहनि जे कमनि खां मुआशिरे वारनि खे नथो रोके त इल्ला साबहुमुल्लाहु बिअज़ाबिन मिन क़ब्ल अन यमूतू रब्बुल आलमीन उन खे भी तबाह करे छॾींदो मुआशिरे वारनि खे बि मरण खां पहिरियां अज़ाबनि में मुब्तला करे छॾींदो आहिनि कोन आहिनि अज़ाब केड़े मामले में मुसलमान अज सुकून में वेठो आ को हथ चे मथे खणी करे बुधाए हर मामले में के न के मामले में परेशान के न के मामले में परेशान आऊं समझा तो इते जेके भी मस्जिद में मुंह समेत वेठा आयूं बीठा आयूं सब जा सब के न के परेशानी में मुब्तला है को बनी जे मामले में परेशान आ को पैसनि जे मामले में परेशान आ कंहिंखे ॾियणा आहिनि या कंहिंखां वठणा आहिनि न पिया मिलनि को माल जे मामले में परेशान आ अध ते माल ॾिनोसीं खाधी वियो खपी वियो हलियो चोरी जा बहाना थी विया हलिया परेशान आ को घरवारी के मामले में परेशान है के वीचारा छड़ा आहिनि उहे शादी लाइ परेशान आहिनि के घरनि जे लाइ परेशान आहिनि का न का मुसीबत लॻल आहे का न का परेशानी लॻल आहे ये अल्लाह जे तरफ़ां आज़माइशूं अल्लाह जे तरफ़ां अज़ाब आहे अगर चे नंढड़ा नंढड़ा अल्लाह जो कुरान आहे 21 सिबारो सूरत अल-इस्लाम सजदा वलनुदीक़न्नहुम मिनल अज़ाबिल अदना दूनल अज़ाबिल अकबर लअल्लहुम यरजिऊन असा गुनाहन जे करे मानन के हल्के हल्के अज़ाबन में मुब्तला कंदासीं वडे अज़ाब जे अचण का पेरियां जियां वे मोटी अचन मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वल्लदी नफ्सी बियदिही लतअमुरुन्न बिल मारूफ व लतनहवुन्न अनिल मुनकर मुके कसम है रब जी जात जो जने हथ में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आ अवा जरूर ब जरूर
नेकियन जो हुकुम कंदा करियो, उन जी तबलीग कंदा करियो, उन जे प्रचार कंदा करियो ऐं गुनाहन के मानन का रोकींदा करियो। जेकॾहिं अवां इहो कम छॾे ॾिनो त यादि रखी छॾियो अल्लाह रब्बुल आलमीन अवां ते नाराज़ थी पवंदो, रब्बुल आलमीन अवां खे अज़ाब ॾींदो। अल्लाह रब्बुल आलमीन खां बाद में अवी दुआऊं घुरंदो त रब अवां जी दुआ बि क़बूल कोन कंदो। आहे कंहिंजी दुआ क़बूल केरु चई सघे थो? तो ही दावत और तबलीग जो अजीम कम आहे। जेकॾहिं इन कम में केर बल्कि हदीस शरीफ किताब सुनन इब्न माजा किताबुल फितन बाबुन अल अम्र बिल मारूफ व नही अनिल मुनकर जे ताद नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सवाल थियो, अल्लाह जा रसूल अफजल तरीन जिहाद कहिड़ो आहे? अफजल तरीन जिहाद अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो कलिमतु हक़्क़िन इंद दी सुल्तानिन जाइर। हक़ ॻाल्हि चई करे ॾियण, सच चई छॾियो। केतिरे क़दुर बि अॻियां हुक्मरान, अॻियां वॾेरो, ॻोठ जो को चङो हुजे, ज़ालिमा फासिका फाजिरा पैसे वारो आहे, ताक़त वारो, कुवत वारो, आयाशा फाशा, ख़बर आहे चवण सां ज़ुल्म थींदो, विढ़ंदो, मारींदो, नुक़सान ॾींदो, माल में परेशान कंदो, पर उनजे बावजूद बि तव्हां उनखे चई ॾियो तूं ग़लति पियो करे, तूं ज़ुल्म पियो करे। इहो ई वॾे मां वॾो जिहाद आहे, अज़ीम जिहाद इहो आहे। पर असांजी जेका पब्लिक आहे वीचारी आहे वॾेरनि खां डिॼंदी आहे। डिॼण त पंहिंजी जॻह ते, पर जेको वॾेरा कनि पिया न उनजे पोयां लॻल आहे असांजी सादी आवाम। हा हू फिलाणो जो करे पियो, वॾड़ो आहे, हू ग़लति पियो करे छा? असांजो अमीर आहे, असांजो रईस आहे, असांजो मुजेरी आहे, असांजो चौधरी आहे, असांजो ऑफिसर आहे। ॾुख सुख में असीं उनजे पोयां वेंदा आहियूं, उहो साथ ॾींदो, को मुला साथ ॾींदा आहिनि छा? को मस्जिदूं साथ ॾींदियूं, को मदरसा साथ ॾींदा आया? मौलवी त साथ ज़ाती तौर ते नथा ॾेई सघनि, पर मौलवी जी जेका चयल ॻाल्हि आहे न उन ते जेकॾहिं गौर फ़िक्र करे अमल कयो न त इहा ॻाल्हि, इहो अमल अव्हां खे उते साथ ॾींदो जिते साथ जी सख़्त ज़रूरत हूंदी। उते मदद कंदियूं इहे ॻाल्हियूं जिते मदद जी सख़्त ज़रूरत हूंदी ऐं जिते केर बि वेझो अचण वारो कोन हूंदो। बाक़ी जेके वॾेरनि जे चकर में अची करे न, हिकिड़ा शराब जे पोयां, ॿिया चोरी जे पोयां, ॿिए बिन मादिन जे पोयां, उन जे उताकनि ते वेठा आहिनि, बसि ठठ ठुंगर सां चर्स भंग आयासी, शराब हले पियो, ख़ुशि आहियूं असां वॾेरनि सां पंहिंजनि सां। पोइ क़यामत वारो ॾींहुं थींदो न, पोइ छा चवंदा? सूरत सबा 22 सिपारो आयत नंबर 30, 31, 32 खां पढ़ो। वक़ाल अल्लज़ीन कफ़रू लन नुअमिन बिहाज़ल क़ुरान वला बिल्लज़ी बैन यदैहि। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, उहे माण्हू जेके वॾेरा हुया जिन्हनि कुफ़ुर कयो, चयूं त असीं बि हिन क़ुरान खे कोन था मञूं, जेको क़ुरान खां पहिरियां जेको कुझु आयो आहे उहो बि असीं कोन था मञूं। हीअ त वॾेरनि जी ॻाल्हि आहे, पर असांजा जेके कमज़ोर आहिनि उहे बि। हीअ चाचो अली हसन मरहूम कुझु ॾींहं पहिरियां फोत थी हलियो, पोइ इन जे तदफ़ीन खां बाद में कांदपे ते हिते असां वटि जहिड़ा जाम हलंदा आहिनि खाइण ते, पोइ वरी 23 आयो, वरी 24 आयो, इहे मानियूं आयूं, इहे सिस्टम आया। किन अलाह जे बाननि मना कयो त किन वरी अॻियां जवाबु ख़बर आहे कहिड़ो ॾिनो? हीउ मुल्लो जेको विहारियो वेठा न इहो कूड़ थो हणे, हीउ मुल्लो कूड़ थो हणे, पंहिंजो क़ुरान ठाहियो वेठो आहे। क़ुरान में इहे ॻाल्हियूं आहिनि ई कोन, आहिनि ई कोन। असां हिनखे मञूं ई कोन। केरु थो चए मञूं? केरु थो चए मञूं? न मञूं। पर इन हिकिड़े चांवरनि जे गिराह जे करे, हिकिड़े फके जे करे क़ुरान जो इनकार, हदीस जो ई इनकार आहे। अल्लाह पाक रहम करे इन पूरे इलाइक़े जो जाइज़ो वठो न। ऐं केॾी महिल सोचींदो आहियां त अल्लाह जा वॾा एहसान आहिनि जमात अहल हदीस ते, ऐं उनखां वॾा एहसान आहिनि जमात अहल हदीस जे आलिमनि ते।
जो इहा जुर्रत इहा जसारत कंदे माण्हुनि खे ॿुधाईंदा आहिनि त ही शयूं हराम अथव, नाजाइज़ अथव, पलीत अथव, इन खां बचो। बाक़ी मुआशरे में जेके बि मौलवी तबके जा पाण बि धुत लॻा पिया आहिनि, अवाम बि धुत लॻी पई आहे। का ख़बर कोन्हे का हराम ऐं हलाल, का ख़बर कोन्हे का जाइज़ ऐं नाजाइज़, का ख़बर कोन्हे का पलीत ऐं पाक जी। छा त करे ॾिसो न मौलवियुनि खां, हक़ीक़त कुझु ॿी आहे पर चवंदा कोन। इहो असां आहियूं जो कुझु आवाम खे ख़बरदार या आगाह कंदा आहियूं, कंहिंजी परवाह न कंदे केरु राज़ी रहे, केरु नाराज़ रहे, केरु ख़ुशि रहे, केरु ना ख़ुशि रहे, असांखे परवाह ई कोन्हे। फरमायईं त जॾहिं क़यामत वारो ॾींहुं थींदो न, पोइ इहे सभु हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं। वलौ तरा इद ज़ालिमून, वॾेरा ज़ालिम बि बीठल हूंदा। हुई जेका आवाम हूंदी आहे फकनि जे पोयां, चकरनि जे पोयां, चपटियुनि जे पोयां, गिरहनि जे पोयां, उहा बि उते हूंदी। जेके वॾेरनि जी चमचागिरी कंदा उहा बि उते हूंदी। पोइ हिकु ॿिए ना ॾिसंदा, लोड़ा हणंदा, चवंदा त जेकॾहिं तव्हीं न हुजो हा वॾेरा, असीं क़ुरान पढ़ूं हा, सम्झूं हा, असीं उन ते ईमान आणे करे नेक साले थी करे अचूं हा। वक़ाल الذين استكبروا للذين استضعفوا ونحن صددناكم عن الهدى بعد إذ جاءكم بل كنتم قوما مجرمين। वॾेरा चवंदा, ॿुधो, दुनिया में असां तव्हांखे रोकियो होसीं छा त निमाज़ न पढ़ो? असां तव्हांखे रोकियो होसीं या ॾाढ़ी न रखो? असां तव्हांखे रोकियो होसीं छा त क़ुरान न पढ़ो? असां तव्हांखे रोकियो होसीं छा त दीन वारे पासे न वञो? बल कुंतुम कौम मुजरिमीन, पाण ॾोही आयो। वॾेरनि जे चकरनि में लॻण वारा क़यामत वारे ॾींहुं कुझु बि कोन थींदो। सूरतुल इब्राहिम आयत नंबर 1, वबरज़ू लिल्लाहि जमीआ फ़क़ाल दुआफ़ाउ लिल्लज़ीना इस्तकबरू इन्ना कुन्ना लकुम तबअन फ़हल अंतुम मुग़नूना। रब्बुल आलमीन फरमाए तो जॾहिं महशर मैदान दे समूरे जा समूरा इंसान बीही वेंदा हलिया, ज़ाहिर थी वेंदा हलिया, पोइ उते जेके कमज़ोर आहिनि, जेके जंहिं में अक़ीदो रखियो वेठा आहिनि त इहे असांखे छॾाईंदा, इहे असांखे छॾाईंदा, असां इन्हनि जे पोयां हलण वारा आहियूं। अहिड़ा माण्हू आहिनि पीरनि फ़क़ीरनि जे पोयां पंहिंजो घर ॿार औलाद घरवारी जा हक़ माउ पीउ खे विसारियो वेठा आहिनि, सॼी ज़िंदगी उते उन्हनि जे पोयां, उन्हनि जे मैखाननि ते। अहिड़ा माण्हू आहिनि जेके आस्थाननि ते, क़बरनि ते, दरगाहनि ते धिका था खाइनि, पोयां जी का बि परवाह कान्हे का, छो हीअ आहे न असांखे छॾाईंदो। अहिड़ा माण्हू पिया आहिनि जेके उथंदे वेहंदे हलंदे फिरंदे सभु कुझु विसारियो वॾेरनि जी चौखटनि ते पिया आहिनि, इहे असांखे छॾाईंदा। पोइ हाणे क़ुर चए थो इहे चवंदा, इन्ना कुन्ना लकुम तबा, दुनिया में असां अव्हां जे पोयां लॻल हुयासीं, अव्हां जी ताबेदारी कंदा हुयासीं, जीअं अव्हां चवंदा हुयो ईअं कंदा हुयासीं। फ़हल अंतुम मुग़नूना अन्ना मिन अज़ाबिल्लाहि मिन शै, अॼु भला तव्हां असांखे अल्लाह जे अज़ाब खां थोरो छुटकारो ॾियारियो, जान छॾायो। छा जवाब ईंदो? क़ालू सवाउन अलैना जज़अना अम सबरना मा लना मिन महीस। असांखे रब हिदायत खां महरूम रखियो, असां ने क़ुरान वारे पासे खां, दीन वारे पासे खां, नमाज वारे पासे खां, इस्लाम वारे पासे खां, दावत तबलीग वारे पासे खां परबरा रहियासीं, अवां बि परबरा रहियो। हाणे आहो पुकार कयूं, दाहूं कूकू कयूं या माठ करे बीहूं, ॻाल्हि साॻी आहे, ॿई तबका जहन्नम में वेंदा, अज़ाब में वेंदा हलिया। अल्लाह जा बनो आहिनि उन मौक़े ते जेकॾहिं केरु साथ ॾींदो, हिकु त अल्लाह रब्बुल आलमीन, ॿिए नंबर ते मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, टे नंबर ते ही क़ुरान पाक। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो,
कुरान पाक के जेको माण्हू ज़िंदगी में अॻियां रखंदो आहे मन कुरान के पंहिंजो पेशवा पंहिंजो इमाम पंहिंजो मुक्तदा पंहिंजो रहबर पंहिंजो रहनुमा पंहिंजो वॾेरो पंहिंजो मुर्शिद सम्झी करे कुरान पढ़ंदो आहे जीअं कुरान चए थो ईअं को माण्हू ज़िंदगी गुज़ारे थो न इहो माण्हू फ़ौत थी वियो महशर मैदान में जीअं ईंदो त इहो कुरान अॻियां अॻियां हूंदो कुरान अॻियां हूंदो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो कुरान दलील हूंदो बुरहान हूंदो कुरान ते वकालत कंदो ऐं इन माण्हू खे जन्नत ताईं पुॼाए ईंदो जंहिं माण्हू इन कुरान जी परवाह न कई कुरान जी तालीम जी परवाह न कई कुरान जी दावत व तबलीग जी परवाह न कई इन ते अमल जी परवाह न कई पोयां छॾे ॾिनई ऐं पोइ अहिड़ियूं अहिड़ियूं अफ़वाहूं जेके बयानु करे चुका आहियूं जेके मुआशिरो ॻाए थो वीचारो कॾहिं बि ज़रूरत कान थी साम्हूं अची करे ॻाल्हाइण जी पुछण जी ॿुधाइण जी ॿुधण जी बसि पोइ ते ठका वरी ॾन में उमेदूं आहिनि असांजा वॾेरा वेठा आहिनि पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो माण्हू मरंदो मरण खां पोइ महशर मैदान में ईंदो न क़ुरान इन खे हकलींदो कुरान इन खे हकलींदो तव्हांजो कुरान इन खे जहन्नम ताईं पहुचाए ही कुरान अव्हां जी मुंहिंजी जन्नत जो बाइस आहे ही कुरान अव्हां जो मुंहिंजो हक़ीक़ी पेशवा इमाम आहे ही कुरान अव्हां जो मुंहिंजो हक़ीक़ी रहबर ऐं मुर्शिद आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में मुसलमान भाइरो बुज़ुर्गो मोहतरमा माइरो भेनरो कुरान सां पंहिंजी दिलि खे लॻायो कुरान में जेके अहकामात लिखिया आहिनि पढ़ियो सिखियो उन ते अमल कयो पंहिंजे घर वारनि खे बि उनजी दावत तबलीगी प्रचार कयो पंहिंजे घर में कुरानी नूर आणियो तव्हांजी ज़िंदगी ठही पवंदी अल्लाह साईं खां दुआ आहे अल्लाह से मूंखे अव्हां खे कुरान पाक हदीस पाक पढ़णु सम्झणु पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए आमीन।